अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ नाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरी जी तइलीम खाते, रेवेन्यू खाते ऐं सिहत खाते जे 17 खां 20 ग्रेड जे ऑफिसरनि जे ज़ालुनि तरफ़ां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा वरितल पैसा FI ऑफिस नवाबचा तरफ़ां नोटिस मिलण खां पोइ वापसीअ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं 174 औरतुनि मां 60 औरतुनि पैसा जमा कराए छॾिया आहिनि ऐं उन्हनि जे वारसनि पैसा जमा कराइण शुरू करे छॾिया आहिनि ऐं FI ऑफिस में उन्हनि औरतुनि जा मुड़ुस या उन्हनि जो नुमाइंदो डिप्टी डायरेक्टर ऑफिस नवाबचा पहुची पैसा जमा कराए रहिया आहिनि ऐं औरतूं बि पाण पैसा जमा करण लाइ अची रहियूं आहिनि। उन सिलसिले में डिप्टी डायरेक्टर बशीर अहमद सूमरो ॿुधायो त 2 ॾींहंनि में 60 ऑफिसरनि जे ज़ालुनि जा पैसा जमा थी विया आहिनि ऐं जेकी रहियल आहिनि जंहिंजो तइदाद 114 थींदो उन्हनि मां अक्सरियत फार्म वठी विया आहिनि, उहे जल्द पैसा जमा थी वेंदा ऐं जिन बि पैसा जमा न कराया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। उन ई मौक़े ते इंक्वायरी ऑफिसर इमरान अली जखड़ो पिणु मौजूदु हो। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।